ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। लाहौर मां तगुने सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात थी आहे। आसिफ ज़रदारी मॉडल टाउन पहुची वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। लाहौर मां अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात थी आहे। आसिफ ज़रदारी मॉडल टाउन पहुची वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। लाहौर मां अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात थी आहे। आसिफ ज़रदारी मॉडल टाउन पहुची वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। अहम ख़बरों ते पहुचायूं पिया। लाहौर मां अॻूणे सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात थी आहे। आसिफ ज़रदारी मॉडल टाउन पहुची वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। लाहौर मां अॻूणे सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई आहे। आसिफ ज़रदारी मॉडल टाउन पहुची वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अहम ख़बरों ते पहुचायूं पिया। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात थी आहे। आसिफ ज़रदारी मॉडल टाउन पहुची वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात थी आहे।